GD उम्मीदवार PS 42 काज़ी शमसुद्दीन राजा जा खिपरो शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कारण गजाणियों के ख़िताब। काज़ी शमसुद्दीन राजा वलियत कॉलोनी खिपरोवा मलापाड़ो सफ़र कॉलोनी MA में अॻवान ऐं सोनारा कम्यूनिटी के मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में शिरकत कई। इन मौक़े ते काज़ी शमसुद्दीन चयो आहे त पीपल्स पार्टी सियासत जो आख़िरी ॾींहुं आहे जेको ख़त्म थी चुको आहे। हर हंध खे अवाम पारां ज़लील कयो वञे पियो। काज़ी शमसुद्दीन राजा चयो त पीपे जे दौर में एतिरे क़दुरु लुटमार क़ौमी ख़ज़ाने खे लुटे तबाह ऐं बर्बाद कयो वियो, जंहिं करे अवामी तरक़ियाती जा कम त दूर जी ॻाल्हि आहे पर इस्पतालुनि जे अंदरि डिस्प्रिन जी गोरी मिलण बि मुश्किल आहे। काज़ी शमसुद्दीन चयो त असांजे वॾनि खिपरो जे लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। असां पंहिंजूं मिल्कियतूं लुटियूं आहिनि ऐं अवाम ते ख़र्च कयूं आहिनि, पर असां सरकारी ख़ज़ाने खे लुटे पंहिंजो माल न ठाहियो आहे। काज़ी शमसुद्दीन राजा चयो त पीर पागारे मूंखे PS 42 ते ऐं किशनचंद परवाणीअ खे NA 216 ते उम्मीदवार मुक़ररु कयो आहे। तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा ऐं असां उन जे बदिले में अवां जी ख़िदमत करे पंहिंजो फ़र्ज़ु अदा कंदासीं ऐं हिन इलाइक़े जी तरक़ीअ लाइ पंहिंजो भरपूर क़दम खणंदासीं। GDA साहब पागारे तरफ़ां खिपरो लाइ नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजा NA 216 ते किशनचंद परवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। ही ॿई उमार अवाम जा हरॾोखी ऐं हरदिल अज़ीज़ इंसान आहिनि। संदन कामयाबी तव्हां ऐं असां सभिनी जी कामयाबी आहे। संदन इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मोहरानी सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां फ़क़ीर हाजी हुसैन हिंगोरो अॻवान मुस्लिम लीग फंक्शनल तहलको खिपरो। पीर साहब पागारे GDA तरफ़ां नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजा NA 216 ते किशनचंद परवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। ॿिन्ही अॻवान जे इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मोहरानी सचाईअ जो सबूत ॾींदा। हिन ॿिन्ही बहादुर अॻवान जी कामयाबी तव्हांजी पंहिंजी कामयाबी आहे। पारां फ़क़ीर हाजी मीर मोहम्मद राजा गिरोड़ी पेस्टिसाइड गिरोड़ी डेयरी फार्म एंड केटल फार्म तहलको खिपरो। साहब पागारे GDA पारां नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजा NA 216 ते किशनचंद परवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। ॿिन्ही अॻवान जी कामयाबी तव्हांजी पंहिंजी कामयाबी आहे। संदन इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मोहर लॻाए सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां मोहम्मद मलूक पहोर अॻवान फंक्शन मुस्लिम लीग तहलको खिपरो।